बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा रुकू नंबर 22। ए मोमिनो, जीअं अव्हां खां अॻियनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ तीअं अव्हां ते बि रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि त मन अव्हीं परहेज़गारी करियो। रोज़ा ॻणियल ॾींहं आहिनि, पोइ अव्हां मां जेको बीमार हुजे या मुसाफ़िरीअ ते हुजे तंहिं ते ॿियनि ॾींहंनि मां ॻणे रखणु लाज़िम आहे। ऐं जिन खे मिस्कीन जे खाधे ॾियण जी सघ आहे तिन ते हिकु मिस्कीन जो खाधो फ़िदियो याने फ़ितरानो ॾियणु लाज़िम आहे। पोइ जेकी चङाई वधीक कंदो तंहिं लाइ उहा भली आहे। ऐं जेकॾहिं इल्म वारा आहियो त अव्हीं सम्झी चुका हूंदव त अव्हां जो रोज़ो रखणु अव्हां लाइ भलो आहे। रमज़ान जो महीनो अहिड़ो भलो आहे जंहिं में क़ुरान लाथो वियो जो माण्हुनि लाइ सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहे ऐं उन में हिदायत करण ऐं सच ऐं कूड़ जे विच में संधे विझण जूं चिटियूं ॻाल्हियूं आहिनि। पोइ अव्हां मां जेको उन्हीअ महीने में घर में हाज़िर हुजे तंहिंखे उन में रोज़ो रखणु घुरिजे। ऐं जेको बीमार हुजे या सफ़र ते हुजे तंहिंखे ॿियनि ॾींहंनि मां ओतिरो ॻाणाटो लाज़िम आहे। अल्लाह अव्हां ते आसानी करणु घुरंदो आहे ऐं अव्हां ते का ओखाई करणु न घुरंदो आहे। ऐं घुरंदो आहे त अव्हीं ॻण पूरी करियो। ऐं जेका अव्हां खे हिदायत कयईं तंहिं ते अल्लाह खे वॾाईंदा रहो ऐं मन अव्हीं शुक्रानो करियो। ऐं ए पैगंबर, जॾहिं मुंहिंजा ॿान्हा तोखां मुंहिंजी पुछा कनि तॾहिं चओ त आउं वेझो आहियां। जॾहिं को मूंखे सॾे थो तॾहिं सॾींदड़ जो सॾु वरनायां थो। तंहिं करे मुंहिंजो हुकुम क़बूल करणु घुरिजेनि ऐं मूं ते ईमान आणणु घुरिजेनि त मन उहे सुधरनि। रोज़े जे राति में अव्हां लाइ पंहिंजनि ज़ालुनि सां सुहबत करणु हलाल कई वई जो उहे अव्हां जो ढक आहिनि ऐं अव्हीं उन्हनि जो ढक आहियो। अल्लाह ॼातो त अव्हीं पाण सां ख़यानत कंदा हुयव, पोइ अव्हां ते ॿाझ सां मोटियो ऐं अव्हां खे मुआफ़ कयाईं। पोइ हाणे साणनि सुहबत करियो ऐं अल्लाह अव्हां लाइ जेकी औलाद लिखियो आहे तंहिंजी तलब करियो। ऐं एसी ताईं खाओ ऐं पियो जेसी ताईं का कारे धागे खां बाख जो अछो धागो अव्हां लाइ पधिरो थिए। पोइ रोज़ो राति तोणी पूरो करियो। ऐं जंहिं हालत में अव्हीं मस्जिदनि में एतिकाफ़ वारा हुजो त उन्हनि ज़ालुनि सां सुहबत न करियो। इहे अल्लाह जूं हदूं आहिनि, पोइ उन्हनि खे वेझा न वञो। अहिड़ी तरह अल्लाह माण्हुनि लाइ पंहिंजा हुकुम पधिरा कंदो आहे त मन उहे परहेज़गारी कनि। ऐं अव्हीं पंहिंजा माल पाण में नाहक़ सां न खाओ ऐं उन माल खे हाकिमनि ॾांहुं हिन लाइ वढीअ तौरु न पहुचायो त माण्हुनि जे माल मां कुझु भाङूं ॾोह सां खाओ। इन हूंदे बि जो उहो अव्हीं ॼाणंदा आहियो